नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं। खाई थाणे जे ॻोठ आदम नोड़ी में अॼु असर वेले सीआई पुलिस अमरकोट ऐं खाई पुलिस सीआई पुलिस अमरकोट जी इंचार्ज अल्ताफ़ शाह 10 मोबाइल सां ॻोठ आदम नोड़ी में रूपो जवाबदार ख़ुदा बख़्श उर्फ़ खुदियो नोड़ी जी गिरफ़्तारी लाइ छापो हयो त ॻोठण ऐं पुलिस में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में लठियूं ऐं धिका लॻण सबबि SHO खाई शरीफ़ जमाली ऐं सीआई इंचार्ज उमरकोट अल्ताफ़ शाह ऐं ॿिया सिपाही दाऊद ऐं ज़ुबैर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त 5 औरतूं मसामात मलूका मसामात सोनाबाई मसामात मानी मसामात सालिहा ऐं सोनो समेजो समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इलाज लाइ तालका अस्पताल खिपरो आंदो वियो। ॿिए पासे खाई पुलिस ऐं अमरकोट पुलिस ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल खणाए आई। जादम समेजो बिलाल कपरी ऐं ज़ख़्मी सोनो समेजो खे गिरफ़्तार करे वठी वई। इन मौक़े ते SHO खाई शरीफ़ जमाली ॿुधायो आहे त मुख़्तलिफ़ थाणनि जे केस में घुरबर जवाबदार ख़ुदा बख़्श उर्फ़ खुदियो जी गिरफ़्तारी लाइ सीआई पुलिस सां गॾु ॻोठ ते छापो हयो त जवाबदार ख़ुदा बख़्श खे गिरफ़्तार करे वरितो त ॻोठाण जवाबदार खे छॾाइण लाइ असां मथां हमिलो करे जवाबदार खे छॾाए फ़रार कराए छॾियो आहे। असांखे धक हयां, जंहिं करे आऊं सीआई इंचार्ज उमरकोट अल्ताफ़ शाह ऐं ॿिया सिपाही दाऊद ऐं ज़ुबैर खे ज़ख़्मी थी पियासीं। ॿिए पासे ॻोठाण रशीद समेजो ऐं नवाब समेजो ॿुधायो आहे त पुलिस असांजे घरनि में घिड़ी चादर ऐं 4 दीवारी जो तक़दस पामाल कंदे असांजे औरतुनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं करे असांजूं औरतूं मसामात मलूका मसामात बालाई मसामात सालिहा मानी ऐं ॿियनि खे पिणु धक लॻा आहिनि, जिन मां मसामात बालाई खे शदीद ज़ख़्मी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। असांजे ज़ख़्मी मर्द सोनो खे बिना इलाज जे पुलिस गिरफ़्तार करे खणाए वई ऐं हिननि पुलिस मथां इल्ज़ाम हणंदे चयो त असांजा 2 मासूम ॿारड़ा पिणु पुलिस गुम करे छॾिया आहिनि। साढी 3 जो टेम हो 3 जो अची पिया सिधा घर में मंझि जीअं वेठा चढ़ी विया अची घर में पिया डोकरे औरतुनि खे धक लॻा पोइ असांखे को बि ख़बर कोन्हे। घरे असांजो बच्चा हाणे निकिरी मथां किरिया असां जुलम करियो। असांजो मासूम ॿार सागत में जॾहिं हनीफ ऐं ताजू असांजे 10 क्लास में निकिरी वियो आहे स्कूल में जी दाख़िला ॾियां त मां पंहिंजो ॿार खे गॾु खणी वियो आहे, छोकिरो ताज न आहे। घटि में घटि पुलिस जी मूंखे ॾिसण में 40 माण्हू ऐं हिकिड़ो कारूं हुयूं ॿियो मोबाइल हुयूं असांजा न असांजो 3 ॾोकरियूं ज़ख़्मी, चौथी मरण में 4 आहिनि ऐं हिकिड़ो मुड़ुसु सोनो हुनखे धक असीं सुता पिया आहियूं। राति घर में आए पुलिस पई, मुंहिंजो दिकरो હતો 10 दाख़िला ॾिनो घरे सुतो पियो त मैंने आए खणे असीं बिचा पाया असां छॾाए ते असांखे धक खणिया इहे खे मारी ॿी के घीसले असांजे घर जे पासे में पाणी हो निंगरी जा गबा ॾियनि त किथे थदा लॻा को किथे लॻा छोकिरा खणी भॼी विया। कुछ कोन हो घर में छॾियो कुछ कोन रुली छॾी ने टपर छॾियो ने गए छॾियो ने ॿियो छॾियो धकी छोकिरा ॿ खणी विया मर्द असां धक हणिया पंहिंजी असांजी बाहियूं टुटियूं कंहिंजे मथां फाटा मुड़सारी विया पाणी जे वार ते पोइ असां मरंदे हक़ धक हणिया 3 कलाक मुक़ाबिलो हलियो आहे थोरो कोन हलियो सुठा पिया असांजे घर में ओचितो छोकिरो रड़ कई त असां भॼी वियासीं ॾिसूं 20-25 जेको पुलिस वारा हुनखे धक पिया पोइ असां बि उथियासीं थोरो घणो असांजे हुते पाण में जेको आहे टे वटि थी वेंदा आहिनि जेको आहे असांखे औरत खे बि धक जेका सीरियस आहे हॾो बि टुटी वई दिमाग़ ऐं 5 माइयुनि ॿियनि खे बि धक 2 छोकिरा गुम आहिनि उन्हनि खे पुलिस खणी वई आहे ऐं इहा असांखे ख़बर कोन्हे त छाजे लाइ आई छो आई, पर असांजो अंदाज़ो इहो आहे त पुलिस उमरकोट जी हुई। उन में गाॾियुनि ते जेको मोबाइल ते लिखियलु हो PS उमरकोट जा जेके 72 माण्हू आहिनि उहे इहो सभु कुझु कराइनि में त हरू करो कंहिं 72 माण्हुनि जे चवण में पुलिस आतिफ़ शाह चवनि था PS उमरकोट जो आहे उहो ॿियो CI पुलिस उन्हनि ते गाॾियुनि ते लिखियलु CI उमरकोट वांटेड वो पंहिंजो ख़ुदा बख़्श उर्फ़ खुदू समेजो उमरकोट पुलिस खे उतां जी उमरकोट पुलिस जी पंहिंजी नफ़री आई थाननि जा आया असां मदद में वियासीं उते जेको रोकण जी केस हुन ते मज़ामत कयूं पंहिंजी CI इंचार्ज ज़ख़्मी थियो आहे पोइ पुलिस वारा आहिनि मां। अच्छा घणा एहलकार टोटल ज़ख़्मी थिया आहिनि सर? 4। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।